पाछन पोया हला थी मां। मूंखे यकीन है अर्शीला त तूं मूंखे अॼु बि ओतिरो ई चाहीं थी जॾहिं तूं मूंखे पहिरियों भेरो इज़हार करण वक़्तु चाहे। मां मञा थो त मूं तोखे हमेशह इग्नोर कयो, हमेशह तुंहिंजे प्यार खे मूं धिकारियो, पर मोट में तूं हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो, मुंहिंजी मदद कई। पर अॼु मां पंहिंजो समूरो प्यार तुंहिंजी झोली में विझण आयो आहियां, सिर्फ़ु तुंहिंजो थियण आयो आहियां अर्शीला। मिस्टर सैफ, मां हिन मौज़ू ते नथी ॻाल्हाइण। मूंखे इन्ही हफ़्ते में 2 वॾा बिज़नेस अवार्ड मिलिया आहिनि ऐं मथां वरी ISO ट्रस्ट जी एज़ाज़ी मूंखे मेंबरशिप भी मिली आहे। अवां सम्झो था त इहो सभु मुंहिंजे करे थियो आहे? बिल्कुलु मिस ग़ज़ल, मूंखे लॻे थो त तव्हां कैप्रिकॉर्न आहियो ऐं मां पाइसिस। असांजो बिज़नेस पेयर कमाल जो जुड़ंदो। जिन कंपनी उन्हनि खे स्पॉन्सर कयो आहे। सर उन्हनि जो जवाब त तव्हां पाण ॿुधायो, मूंखे त सम्झ में नथो अचे सर। इहो ई त मसइलो आहे। हाणे कंपनीज़ खे असांखे एतमाद में वठिणो पवंदो। जेकॾहिं कंहिं बि हिकु कंपनीअ राज़ कढी वरितो त खोड़ सारा मसइला थी वेंदा। मूंखां जेको बि ग़लति थियो, मूंखे उन्हनि सभिनीनि ग़लतियुनि जी सज़ा मिली रही आहे, पर जे मूं सां ग़लति कयो उहो त पंहिंजे ऐश ऐं आराम सां आहे, उनखे मुंहिंजी का बि परवाह नथी थिए ऐं हू वरी कंहिं ॿी छोकिरीअ जी ज़िंदगी बर्बाद करण में मसरूफ़ हूंदो। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।